इन वक्त मौजूद आहियां तालका शहीद फाज़ल राव हॉस्पिटल ते, जिथे काफ़ी अरसे का वठी इलाज जूं जेकियूं सहूलतूं आहिनि उन्हनि जी शदीद खोट आहे। अगर ॻाल्हि कई वञे एक्सरे जी, एम्बुलेंस जी ऐं दवाउनि जी, त हुननि जी जेकी आहे शदीद खोट जे करे जेका मरीज़ आहिनि उहो दरबदर आहिनि ऐं अक्सर जेको आहे मरीज़नि खे ॿियनि शहरनि ॾांहुं रेफर कयो वेंदो आहे। हिते हुकूमत सिंध पारां कुझु साल अॻु ट्रामा सेंटर पिणु क़ाइमु कई वई हुई, जेकी तबाह थी चुकी आहे। हुनजो जेको मशीनरी ऐं जेका बेड वग़ैरह आहिनि उहे सभु जेका आहिनि टुटी चुका आहिनि ऐं जेका मशीनरी वग़ैरह जेकी आहे उहा मुकमल तौर ते ख़राबु थी वई आहे। हिन वक़्तु जेको ट्रामा सेंटर आहे उहो पिणु गैर फ़ाल आहे। अचो त वधीक जेको आहे हिते जे मरीज़नि सां ऐं शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल करी हुननि जो छा चवणु आहे। हिते ॿ चकर आयो सॼी ॿ चकर मूंखे हेॾां चयो होॾां वञ, वरी हिते चकर आयो वरी हीअं चयो होॾां वञ, मां मूंखे हो अचे त हिकु ॿुधाइनि हे बच्चे चवंदा ॿ चकर हिते आया, टियों चकर हुते वियोसि, वरी हिते आया डॉक्टर हे हिते ॿुधाइनि ॿ चकर हिते आयो मूंखे हेॾां रवानो करे छॾियो, वरी हुतां आयुसि वरी हेॾां रवानो करे छॾियो। तालका हॉस्पिटल जेके ॿिनि लफ़्ज़नि में ईअं चऊं त नालो वॾो ॻोठ सॼो। इन बदनसीब हॉस्पिटल में मुख़्तलिफ़ शोबनि जा डॉक्टर ई कोन्हे। अॼु बि तव्हांखे अखियुनि जो डॉक्टर किथे कोन्हे। ॿियनि ज़नानी बीमारियुनि जा माहिर जेके लेडी डॉक्टर उन्हनि जी खोट आहे। ॿियो त चयो पर जेका एम्बुलेंस आहे उहा बि मुंहिंजे सम्झ में 25 खां 30 साल पुराणी आहे, जेका इमरजेंसी जी हालत में कंहिं मरीज़ खे इंडस अस्पताल ताईं पुॼाइण, इंडस अस्पताल मदीन ताईं पुॼाइण में बि जेको काफ़ी दुश्वारी थी महसूस थी आहे। हिननि खे काफ़ी दफ़ा गाॾी ख़राबु थी आहे, काफ़ी दफ़ा एम्बुलेंस जे करे काफ़ी माण्हुनि जो जेको आहे सो मौत थी वियो आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि ऐं जॾहिं बि हिते अचूं था अमलो इहो ई थो चवे त स्टाफ जी खोट आहे, डॉक्टरनि जी खोट आहे, डॉक्टर को ड्यूटी करण जे लाइ अचे कोन थो, डॉक्टर मुक़रर ई कोन था थियनि। इहे काफ़ी शयूं जेके ये मसला आहिनि। माना सम्झो नाले मातर इलाज आहे। इलाज जी अगरि कंडीशन आहे छा ये ॾिसो हालात तमामु बहितर आहिनि, दुनिया में हर जॻह ते सुठो ट्रीटमेंट हले पियो। त बदकिस्मती गुलारती में तमामु जेके फैसिलिटी लॻा असांजी आवाम महरूम आहे, तमामु वॾो इहो पसमंदा इलाइक़ो आहे, इलाही त जी आबादी आहे। उन हिसाब सां स्टाफ बि कमु आहे, डॉक्टर बि कमु आहिनि, मेडिसिन जो बि सिस्टम आहे, अॻियां आहे, मशीनरी पुराणी आहे। असां आला अख़्तियार खे अर्ज़ु कंदासीं त अहिड़े सूरताल में जॾहिं हर शइ तरक़ी करे वई आहे, हर शइ नए मॉडल में अची वई आहे, असां अञा पुराणी मशीनरी ते पुराणे निज़ाम ते हलूं पिया। महिरबानी कंदा सुठे तरीक़े सां नई मशीन मुताबिक़ ईंदा जिन ग़रीबनि जी मदद थिए। हिते फैसिलिटी न हुजे करे ज़्यादातर केस रेफर थींदा आहिनि, को बदी रेफर थींदो आहे, को हैदराबाद, को कराची थींदो आहे। बराए महिरबानी फस्ट एड उनखे अहिड़ी ॾियणु खपे त उन ग़रीबनि खे जेको एमरजेंसी में यकीन अचंदा आहिनि जो माइंड ई कोन हूंदो आहे, या असां कहिड़ा निकिरंदासीं। कुझु न कुझु उनजी सहूलियत हुजे जो तक़रीबन 50% हिते पंहिंजी कवर करे सघनि। हिते 10% वारे खे बि हिकु रेफर कयो वेंदो। मूंसां गॾु हिते शहरी ऐं मरीज़ मौजूदु आहे, हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद आशिक़ा रही, सिंध वॉइस न्यूज़ गोलारची।